सेवण मावा के ख़बर ॾींदा आहियूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण शहर में बदमनी चोट चढ़ी वई। चोरियूं फुरियूं रोज़ जो मामूल बनियल। सेवण जे सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस अस्पताल में ॻोठ दरी देरो सां तालुको रखंदड़ अनवर हालेपोटो जी बुढ़ड़ी मां ICU में दाख़िल इलाज हलंदड़ आहे। अनवर हालेपोटो पंहिंजी 2010 CG70 मोटरसाइकिल के ॻोठ दरी देरो खां हर रोज़ सेवण अस्पताल ईंदो आहे। सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस अस्पताल सेवण में अनवर हालेपोटो जी मोटरसाइकिल चोर चोरी करे विया। चोर के सरेआम CCTV फुटेज में वाज़ियो ॾिसी सघिजे थो। अनवर हालेपोटे जो चवण हो त मां ग़रीब सफ़ेद पोशो माण्हू आहियां। मुंहिंजी सेवण अस्पताल में 2010 CG मोटरसाइकिल चोरी थी वई आहे, जंहिंजी सेवण थाने ते रिपोर्ट पिणु मूं दाख़िल कराई आहे। सेवण जी पुलिस रुगो दिलासा ॾेई रही आहे, पर अॼु मुंहिंजी गाॾी चोरी थियण के 36 कलाक गुज़री विया आहिनि। उन जे बावजूद भी सेवण पुलिस को भी तहरीको नाहे वरितो, न वरी चोर के गिरफ़्तार कयो वियो आहे। अनवर हालेपोटो DIG हैदराबाद SSP ॼामशोरो खां मुतालबो कंदे चयो त मुंहिंजी मोटरसाइकिल वापस कराई वञी, न त ॿी सूरत में मुंहिंजी मोटरसाइकिल वापस न थी त मां थाणे अॻियां बुख हड़ताल ते वेही रहंदुसि।